आहे कि ज़ालिम हुक्मरान ही पंहिंजे पीउ जी जागीर समझी सिंध खे लुटींदो रहियो आहे मुसलसल। ही असांजा बेट खपाईंदो रहियो, असां ख़ामोश रहियासीं। हिन असांजा जबल खपाया, असां ख़ामोश रहियासीं। हिन सिंध खे लुटायो, असां ख़ामोश रहियासीं। कोयला खपायो, असां ख़ामोश रहियासीं। मगर अॼु ग़रीब माण्हुनि जा अटो महांगो करे, पेट्रोल महांगो करे, हिक हिक शइ महांगी करे हिन ज़ालिम ॿुधायो आहे त असां गुलाम क़ौम आहियूं। पर हिनखे चिटान बि ॾेई ॿुधायां थो, असां गुलाम क़ौम न आहियूं। असां रोडनि ते निकिरंदा आहियूं, असां सुतल क़ौम न आहियूं। जेकॾहिं अॼु रोड बंदि करे सघूं था, घर बि बंदि करे सघूं था। यादि रखिजे ज़रदारी साहब, चेयरमैन कादर चांडे जा नौजवान उथी चुका थी। तुझे सवाल अची चुको आहे। हाणे तुझे खिलाफ इलेक्शन में असां धरती धनी तहरीक जा नौजवान बीहंदासीं ऐं हर बेग़रत तोखे वोट ॾींदो ऐं हर गैरतमंद सिंधी असांखे वोट ॾींदो। तोखे यादि रखे ॿुधायूं था, तुंहिंजो सवाल शुरू थियो आहे, तुंहिंजी गुंडागर्दी हाणे ख़तमु थी आहे। नाराए 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 सिंध। हीअ उहा सिंध हाणे